जनाब मासूम अम्मा बीबी सकीना जो वास्तो थी ऐं अली असगर जो वास्तो थी कुर्बान अली साईं के सिवाय ग़मे हुसैन जे बाक़ी दुनिया जे ग़मन खां क़यामत ताईं पनाह ॾिजां निजात ॾिजां साईं जे बचड़नि खे भाइरनि खे ओ मौला जेके बि असां सभई वेठा आहियूं असांखे सिवाय ग़मे हुसैन जे बाक़ी दुनिया जे ग़मन खां पनाह पनाह तो फरमा ओ मुंहिंजा मौला अॼु 25 मुहर्रम जी रात आहे इमाम मुंहिंजे इमाम सज्जाद जो वास्तो थी साईं भूरल शाह बाबा साईं जा ॾुख ला साईं जे बचड़नि तो बीमारियूं मुश्किलातूं दूर कर इमाम सज्जाद जे सदके साईं भूरल शाह बाबा साईं जा ॾुख ला साईं जी ज़ाहिरी ग़ैबी मदद फरमा अल्लाहु आमीन। ओ मौला ए करीम अॼु कुर्बान अली साईं खे मौला 25 जी रात या दुआ थो घुराए इमाम सज्जाद जो वास्तो थी कुर्बान साईं के ऐं अम्मा मिठी के गॾु मदीने ऐं ईरान इराक जी ज़ियारत हाज़िरी नसीब कजां या दुआ क़बूल फरमा अल्लाहु आमीन। अब्दुल कादिर सातो साईं के बिलावल सातो साईं के साईं जे सभिनी भेनरुनि के अम्मा ज़ैनब जो वास्तो थी हर मुश्किलात खां पनाह तो फरमा अल्लाहु आमीन। उस्ताद सालार विसर साईं जा बच्चा घर आबाद फरमा अल्लाहु आमीन। साईं जा जेके मुल्तान वारा माइट आहिनि उन्हनि खे साईं जो जेको माइट आहे साईं दरगाह जो ख़लीफ़ो गौस बहावलक जो ख़लीफ़ो उनके सेहत अता फरमा अल्लाहु आमीन। ओ मौला जी साईं जे जेका न्याणी असांजी भेण मुल्तान वारी न्याणी आहे उनजे बचड़नि खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा अल्लाहु आमीन। गुलाम शबीर आराई साईं के साईं जे बचड़नि खे इमाम सज्जाद जे सदके सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा अल्लाहु आमीन। जुमले असां सभिनी जो अॼु बेड़ो तार अल्लाहु आमीन। साईं मोहम्मद इलियास सिमंग साईं के साईं जे घर बचनि खे क़यामत ताईं आबाद फरमा अल्लाहु आमीन। गुलाम शबीर अब्बासी साईं जा बेड़ा पार फरमा अल्लाहु आमीन। साईं दीदार अहमद सियाल साईं मोहम्मद बिलावल साईं के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा अल्लाहु आमीन। ज़वार साईं के ज़वार जे बचड़नि खे अल्लाह बख्श साईं जे बचड़नि खे सेहत अता फरमा अल्लाहु आमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी हक नबी या रसूल या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी लब्बैक